नाज़रीन, सॼे मुल्क जियां ॼाम नवाज़ अली जे मुख़्तलिफ़ शहरनि दिलोरी, मोरी, ॿिराणी, ॼाम ॻोठ ऐं नवाबाद में हिंदू बिरादरी पंहिंजो मज़हबी ॾिणु ॾियारी इंतहाई जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रही आहे। उन हवाले सां पेश आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर साईं बख्श राजपर जी हीअ रिपोर्ट। पूरे पाकिस्तान या ॼाम नवाज़ जे मुख़्तलिफ़ शहरनि में दलोर, मोरी, ॿिराणी, ॼाम नवाज़ अली, नवाबाद में भी हिंदू पंहिंजो मज़हबी त्यौहार ॾियारी इंतहाई जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिनि। हिननि SS न्यूज़ सां पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कुझु हिन तरीक़े सां कयो। ॾियारी असीं श्री रामचंद्र 14 वरे बनवास कटियो हो ऐं सीता माता श्री लक्ष्मण जी ऐं श्री रामचंद्र 14 वरे बनवास कटे आया अयोध्यापुरी में। तॾहिं असीं ॾीया ॿारे अयोध्यापुरी सॼी खे रोशन कयोसीं ऐं ॾीया ॿारे असां श्री रामचंद्र जी आजियां लाइ ॾीया ॿारे सभिनी घरनि खे, बाज़ारनि खे, घटियुनि खे रोशन कयोसीं। सभिनी भाइरनि खे ॾियारी जूं मुंहिंजे तरफ़ां लख लख मुबारकूं, वाधायूं हुजनि। मुंहिंजा हिते रहंदड़ हिंदू भाइर तोड़े मुंहिंजा मुसलमान भाइर, मुंहिंजा दोस्त सभिनी खे दिलि जे गहराइनि सां ॾियारी जूं लख लख वाधायूं। असांजो श्री राम जेको आहे पंहिंजे पीउ जे वालिद सां जेको हुनजे चवण मुताबिक़ बन वियो। बन में जेको आहे जेके माना जेके राक्षस हुआ उन्हनि खे पंहिंजो फतह करे उनखे जॾहिं वापसि बन मोटियो, पंहिंजो महल में मोटियो, त उनजी जेके ॾीया ॿारे असां जेको उनजी अजा कईसूं, उन हिसाब सां ॾियारी मल्हाईंदा आहियूं। उन पूजा पाठ में पाकिस्तान में हिंद सिंध में रहंदड़ पूरी हिंदू बिरादरी खे लख लख वाधायूं ऐं ॾियारी जी हर हिंदू बिरादरी, हर हिंदू माण्हू खे ॾियारी जी वधि खां वधि ख़ुशी हूंदी आहे, छो जो हीउ त्यौहार असांजो अहम त्यौहार आहे। 14 साल बनवास कटे ईंदो आहे, उन खां पोइ असां जेॾीमहिल घरु ईंदो आहे उन ख़ुशीअ में हर शइ कंदा आहियूं। शादीअ खां वधीक ॾीया ॿारींदा आहियूं, फटाका ॿारींदा आहियूं, घर सिंगारींदा आहियूं, मंदर में वेंदा आहियूं, दुआ घुरंदा आहियूं पाकिस्तान लाइ, पूरे पाकिस्तान हिंदू मुस्लमाननि जो ख़ैरु हुजे, हर जहां जो ख़ैरु। हिननि जो वधीक चवणो हो त पाकिस्तान में असीं पंहिंजा मज़हबी त्यौहार ईअं मल्हाईंदा आहियूं जीअं मुस्लमान पंहिंजूं ईदूं मल्हाईंदा आहिनि। हिननि जो इहो बि चवणो हो त असांखे पाकिस्तान में न का झल, न का पल, न का रोक, न का टोक। कैमरामैन नाज़ अब्दुल बासित सां गॾु नाज़ साईं बख्श राजपर, SS न्यूज़ ॼाम नवाज़।